शिकारपुर जा सरहदी पीर ऐं संदन जोड़ायल मस्जिद। शिकारपुर में केतिरनि ई सूफ़ी बुज़ुर्गनि जूं दरगाहूं ऐं रूहानी मरकज़ मौजूदु आहिनि, जिन जो तालुक़ु तसोफ़ जे मुख़्तलिफ़ सिलसिलनि सां आहे। इन सिलसिले में ज़िले शिकारपुर में नक्शबंदी सरहदी बुज़ुर्गनि जूं 3 मज़ारूं मिलनि थियूं। नस्ली तौर ते संदन दावा आहे त हू अरब नस्ल सां तालुक़ु रखनि था। संदन ॾाॾो फ़ारूक शाह काबुल में अची आबाद थियो हो ऐं शहर जे केतिरनि ई रहाकुनि खे मुसलमान कयो हुआईं। बाद में ही ख़ानदान उतां लॾे सरहंद में अची आबाद थियो ऐं उते हिकु शहर आबाद कयाईं। बलख, बुखारा, काबुल ऐं पेशावर में संदसि काफ़ी पोइ लॻ हुआ। हिंदुस्तान जे बादशाहनि में अहमद शाह अब्दालीअ जो शुमार बि संदन मुरीदनि में थींदो हो। पोइ बादशाह संदन कुझु अबनि ॾाॾनि खे सरहंद मां वापसि काबुल आंदो। शिकारपुर जे सरहंदिन जो वॾो ॾाॾो ख्वाजा पीर ग़ुलाम मुहीद्दीन वलद ख्वाजा ग़ुलाम मोहम्मद सादिक 1806 ईस्वीअ में पेशावर मां लॾे अची सिंध में आबाद थियो। ख्वाजा पीर ग़ुलाम मुहीद्दीन 2 भेरा सिंध में शिकारपुर आयो। पहिरियों 1790 ईस्वीअ में ऐं पोइ 1806 ईस्वीअ में मुस्तक़िल तौर ते अची सिंध में आबाद थियो। ख्वाजा पीर मुहीद्दीन खे 2 फर्ज़ंद हुआ, ख्वाजा पीर निज़ामुद्दीन ऐं ख्वाजा पीर फ़िदा मुहीद्दीन। ॿई पेशावर में पैदा थिया। शिकारपुर जे अफ़गान गवर्नरनि ऐं सिंध जे टालपुरनि मीरनि संदसि ताज़ीम कई। सिंध जे अमीरनि हिन ख़ानदान खे 5000 बेघा ज़मीन ॾिनी। अज़ीम ख़ान बारकज़ई ऐं अयूब शाह बि खेनि काफ़ी नवाज़ियो। ख्वाजा पीर ग़ुलाम मुहीद्दीन ग़ालिबन 1828 ईस्वीअ में हैदराबाद में वफ़ात कई। संदसि मक़बरो हैदराबाद जे पठान कॉलोनी में आहे। ख्वाजा पीर ग़ुलाम मुहीद्दीन जी वफ़ात ते मीर सौबदार पीर निज़ामुद्दीन ऐं संदसि भाउ ख्वाजा पीर फ़िदा मुहीद्दीन खे सीलरा में 800 बेघा ज़मीन ऐं लाड़काने में 8 खरार अनाज ॾिनो, जॾहिं त हैदराबाद जे मीरनि पिणु काफ़ी रक़म ऐं ज़ेवरनि सां खेनि नवाज़ियो। मीर मोहम्मद ख़ान 300 रुपया रोक ऐं 4 खरार सालियानो मुक़ररु कयो। ख्वाजा पीर निज़ामुद्दीन 17 रजब 1273 हिजरी मुताबिक़ 12 मार्च 1857 ईस्वीअ ते वफ़ात कई। संदसि मक़बरो शिकारपुर शहर में लखीदर ते पुलिस स्टेशन जे भरिसां आहे। मक़बरे में ख्वाजा पीर निज़ामुद्दीन सरहंदीअ जी क़बर समेत 5 क़बरूं आहिनि। बाक़ी 4 क़बरूं पीर इमामुद्दीन सरहंदी वलद ख्वाजा पीर निज़ामुद्दीन, पीर शमसुद्दीन ऐं पीर नूरुद्दीन, पीर इमामुद्दीन ऐं पीर फज़ल अहमद जूं आहिनि। ख्वाजा पीर निज़ामुद्दीन सरहंदीअ खे 9 पुट हुआ। अॻूणे नौशेरे अबड़े हाणोके गढ़ी यासीन तालके में शिकारपुर माड़ी नौशेरो अबड़ो खां हिकु क़दीम रस्तो लाड़काने वेंदो हो, जेको घणे भाङे वाहन जे कपरनि सां हलंदो हुयो। शिकारपुर खां सिंध वाह जे किनारे सां ही रस्तो माड़ीअ खां थींदो नौशेरो अबड़ो ताईं सिंध वाह जे किनारे सां वर वकड़ खाईंदो ईंदो हुयो। नौशेरो अबड़ो खां ओभर तरफ़ सिंध वाह खे हिकु वॾो वकड़ या गोदो हूंदो हुयो। अंग्रेज़ दौर में सिंधु दरिया ते सखर बैराज ठहण खां पोइ सिंध वाह जे माड़ी ऐं नौशेरो अबड़ो जे विच वारे वकड़ या गोदे खे सिधो कयो वियो ऐं पुराणे सिंध वाह जे वकड़ या गोदे खे अमरोट माइनर जो नालो ॾिनो वियो। पुराणे सिंध वाह जे वकड़ वटां 1843-44 ईस्वीअ दौरान अबड़नि जे तॾहो खे चीफ सरदार अली मर्दान ख़ान अबड़ो 22 मेल डिघो वाह खोटरायो हुयो, जंहिंजो नालो मेमायर्स ऑफ शिकारपुर में अली मर्दान अबड़ो कैनाल लिखियो वियो आहे। बाद में उन वाह खे मुंगुर वाह बि सॾियो वियो, जेको ताहाल मुंगुर वाह जे नाले सां मशहूरु आहे। तराई अबड़ो में अबड़नि सरदारनि जे तारीख़ी दस्तावेज़नि में मौजूदु अली मर्दान अबड़ो पारां उन वक़्त जे कलेक्टर खे लिखियल हिकु अरीज़ीअ मां मालूम थिए थो त मज़कूरा अली मर्दान अबड़ो वाह उर्फ़ मुंगुर वाह अली मर्दान ख़ान अबड़ो ऐं पीर फ़िदा मुहीद्दीन सरहंदीअ ठीके ते खोटरायो हो ऐं उन वाह ते आबाद थींदड़ ज़मीनूं ॿिन्ही अली मर्दान ख़ान अबड़ो ऐं पीर फ़िदा मुहीद्दीन सरहंदीअ विच में विरहायल हुयूं। हिन वक़्तु सिंध वाह मां जितां मुंगुर वाह ऐं अमरोट माइनर जा मुंहं ऐं दरवाज़ा आहिनि, उन जॻह ते सिंध वाह जे खाॿे किनारे ऐं अमरोट माइनर जे साॼे किनारे हिकु क़दीम ॻोठु मौजूदु आहे, जंहिंखे पीर जो ॻोठु सॾियो वञे थो। इहो पीर जो ॻोठु सरहंदी पीरनि पीर फ़िदा मुहीद्दीन सरहंदीअ ऐं अली मर्दान ख़ान अबड़ो जी ज़मींदारीअ में हुयो। पीर फ़िदा मुहीद्दीन पीर ॻोठ में रहंदो हो ऐं उते ई 1846 ईस्वीअ में वफ़ात कयाईं। ख्वाजा पीर फ़िदा मुहीद्दीन सरहंदीअ जो फर्ज़ंद ख्वाजा पीर मोहम्मद अशरफ जान सरहंदी बि हिकु बुज़ुर्ग हो। हिन पीर ॻोठ में हिकु वॾी मस्जिद ऐं मदरसो तामीर करायो।
मस्जिद जे मुखिया दरवाज़े ते गुंबज़ जो ताज ठहियलु आहे। मस्जिद जो मुखिया दरवाज़ो वसी सहन ॾांहुं खुलियलु आहे। इहो 3 गुंबज़नि वारो ढांचो आहे, जंहिंमें 4 आराइशी बुर्ज मस्जिद जी छत मां उभिरी रहिया आहिनि। मस्जिद जे 3 गुंबज़नि मां हिन वक़्तु हिकु किरी पियो आहे ऐं 2 मौजूदु आहिनि। मस्जिद जे साम्हूं ऐं अंदरें हिसे जी ताज़ी मरमत कराई वई आहे। मस्जिद जे भरिसां हिकु मदरसे जी इमारत हुई, जेका हिन वक़्तु ज़बून हाल में आहे। मस्जिद जे सहन में सरहंदी पीरनि जूं 10 क़बरूं आहिनि। मस्जिद जी तामीर कंदड़ पीर मोहम्मद अशरफ जान सरहंदी नक्शबंदीअ जी क़बर पिणु मस्जिद जे सहन में आहे। मस्जिद जे उत्तर ओभर में ॻोठ जे बानी ख्वाजा पीर फ़िदा मुहियुद्दीन सरहंदीअ जो मक़बरो आहे। हीउ मक़बरो या त ख्वाजा पीर फ़िदा मुहियुद्दीन सरहंदीअ पंहिंजी हयातीअ में ठाहिरायो हो, या संदसि पुट पीर मोहम्मद अशरफ जान सरहंदीअ। मक़बरो ॿाहिरें पासे खां चौरस आहे। इन में हिकु क़बर आहे, जेका ख्वाजा पीर फ़िदा मुहियुद्दीन सरहंदीअ जी आहे। मस्जिद ऐं ख्वाजा पीर मुहियुद्दीन जे मक़बरे खे काठ जे नक़ाशी थियल दरवाज़नि सां सजायो वियो आहे। पीर ख्वाजा निज़ामुद्दीन सरहंदी ऐं पीर ख्वाजा फ़िदा मुहियुद्दीन ॿिन्ही जी औलादुनि सिंध जे समाजी ऐं सियासी तारीख़ुनि में ख़ासि तौर ते शिकारपुर में अहम किरदारु अदा कयो आहे। हिन वक़्तु हिन ॻोठ में सवाइ पीर फ़िदा मुहियुद्दीन सरहंदीअ जे मक़बरे ऐं मस्जिद जे सरहंदी पीरनि जो को बि घर मौजूदु कोन आहे, पर अली मर्दान ख़ान अबड़े जे राज जे दाऊद जा अबड़ा पाड़ेवारनि जा जाम घर आहिनि, जेकी क़दीम दौर खां हिते रहंदड़ आहिनि।